बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़ो उस्ताद पंहिंजे शागिर्दनि खे तालीम ॾेई रहियो हुयो। रोज़ रूटीन मुताबिक़ जीअं उनजी पढ़ाई हलंदी हुई उअं ई हलाए पियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े शागिर्द सवाल कयो त साईं, ही जो असां ॿुधंदा था अचूं त आख़िरत में हिसाब किताब थींदो, उहो छा आहे, उहो कीअं थींदो, उहो असांखे सम्झायो। उस्ताद 2-3 मिंट त परेशान थी वियो त हाणे इन माहौल खे, आख़िरत वारे माहौल खे मां कीअं ॿारनि खे सम्झाए सघां थो। ज़बानी त खणी मां ॿुधाईंदुसि, मथां सम्झ में न अचे। पंहिंजे खीसे मां कुझु पैसा कढी हिकिड़े ॿार खे 100 रुपयो ॾिनई, ॿिए खे 75 ॾिनई, टे खे 60 ॾिनई, चौथे खे 50 ॾिनई, कंहिंखे 40, कंहिंखे 30, कंहिंखे 10। जंहिं सवाल कयो उनखे हिकिड़ो रुपयो ॾिनई। चई त ही तव्हांजी ख़र्ची आहे ऐं सुभाणे सभु ख़र्चु करे फलाणे महले में जेको नाबीन जो तनूर आहे उन तनूर ते सभु सुभाणे मिलंदासीं ऐं वधीक पोइ उते हाल वाल कंदासीं। जंहिंखे रुपयो मिलियो त उहो ॾाढो ईअं ॾुखारो थियो। हुन चयो त उस्ताद मुंहिंजी वॾी बेइज़ती कई आहे, सभिनी खे 50, 100, 30, 20, मूंखे 1 रुपयो ॾिनई। माना उस्ताद मुंहिंजी बेइज़ती कई आहे स्कूल में। सुभाणे जो ॾींहुं थियो, तनूर ते उस्ताद अॻु में पहुतल हुजे, शागिर्द हिकु हिकु थी सभु उते पहुचंदा हुया। हाणे नाबीन जेको हुयो त उहो तनूर खे उन गरम करे छॾियो अॻु में ई, छो जो उनखे मानी जो टाइम हो त मानियूं लॻाइणियूं हुयूं। त हाणे तनूर जो जेको मथियों हिसो हुयो त उहो सफ़ा गरम थी वियो। हाणे उस्ताद उते ई वेठो, शागिर्द जीअं पहुता सभु मुकमल थी विया त जंहिंखे अॻु में 100 ॾिनई उनखे चई चौंपल लाहे हिन तनूर जे मथां चढ़ी बीह ऐं मूंखे हिसाब किताब ॾे त तो 100 मां छा छा वरितो ऐं किथे किथे ख़र्चु कई। त उहो छोकिरो जीअं चढ़ियो त हाणे तनूर त सफ़ा बाहि लॻो पियो, हुन तनूर जो मुंहुं बि हुनजे भरिसां हुयो, माना बाहि जा उला पिया निकिरनि। छोकिरो एॾो बेज़ारु थियो जो हर हिकु पेर रखे ॿियो छॾे, ॿियो रखे, गरमाइश जे करे अची उनखे उञ बि लॻी। उस्ताद पुछियुसि त हाणे तूं ॾे हाल वाल त पैसा किथे ख़र्चु कई। छोकिरो रड़ियूं करे, हर हेॾे भॼे, हर हुन पेर ते बि, हर हुन पेर ते, साईं मां हे शइ वरिती, हे शइ वरिती, हे शइ वरिती, हर विसरी वञेसि, वरी ॿी ॻाल्हि में वरी हुनखे टाइम लॻे। आख़िर 100 जो हिसाबु ॾुखियो सुखियो हो, ॾेई वञे लथो त हुनजा पेर सफ़ा सड़ी विया। पेरनि में हर हर थधो पाणी विझे, वॾी तकलीफ़ हुनखे अची वई। वरी ॿियो जंहिंखे 75 मिलियो या 80 मिली, सभिनी सां नंबर वाइज़ उस्ताद ईअं कंदो हुयो। सभिनी खे तनूर ते बीहारींदो, हाल वाल पुछंदो वियो। पर पोइ आख़िर में जंहिंखे रुपयो ॾिनई त उनखे चई त हाणे तूं मूंखे पंहिंजो हिसाबु ॾे, तो रुपए जो छा वरितो। उहो शौक़ सां चढ़ियो, उहो शौक़ सां चढ़ी तनूर ते बीठो। हुन पुछियोसि रुपयो किथे ख़र्चु कई। चई साईं असांजे घर में कुझु न हो, अम्मा चयो त धाणा वठी आ, मां धाणनि जी गंढी वठी आयुमि, उहा अम्मा खे ॾिनमि। टप ॾेई हेठि लथो ऐं हू अञा पिया पाणी पिया विझनि पंहिंजे पेरनि ते, माना उहो तड़पनि पिया। त उस्ताद चयो त क़यामत जो आख़िरी हिसाब किताब त तमामु ख़तरनाक थी सघे थो, पर मां उनजो तव्हांखे थोरो हिकिड़ो नंढिड़ो नमूनो ॾेखारियो त जंहिं वटि जेतिरो माल आहे उन किथे ख़र्चु कयो, कीअं ख़र्चु कयईं, छा में पैसा विञाई, ऐं उनजो सॼो हिसाब किताब ईअं ई थींदो। पर हीउ हिकिड़ो नंढिड़ो नमूनो हुयो, उहो अञा ख़ौफ़नाक हूंदो। ख़ासि करे सम्झाइण लाइ उन छोकिरे खे ॿुधाईं जेको रुपए ॾियण ते नाराज़ थियो हुयो, ॾुखारो थियो हुयो ऐं उन पंहिंजी बेइज़ती सम्झी हुई। उनखे सम्झाईं त तोखे मूं रुपयो ॾिनो त तूं तकड़ में लही अची मिंट में ॿुधाई मां हीअ शइ वरिती। उहो छोकिरो बि ॾाढो फ़ख़ुरु महसूसु कयो। उन नंढड़े ॿुधायो त साईं तव्हांजे ॾिनल रुपए मां फ़ख़ुरु महसूसु थो कयां ऐं बेशक अलाह पाक वाक़ई वॾो हिसाब किताब वठण वारो आहे। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां असांखे हिकिड़ी ॼाण थी मिले त पैसे जी ज़रूरत त सभिनी खे आहे। अणखुट पैसो सभु चाहिनि था त असांखे मिले ऐं उनजो हिसाब किताब आख़िर में ॾियणो पवंदो त असां किथे ख़र्चु कयो आहे, कीअं ख़र्चु कयो आहे। जंहिंखे माल दौलत घणो आहे उनखे वॾो हिसाबु ॾियणो पवंदो। इन जे करे अलाह पाक जेको बि तव्हांखे ॾिनो आहे त उन में राज़ी रहो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो। जेको इंसानु अलाह जे ॾिनल थोरे नेमतुनि मां राज़ी थी वेंदो त अलाह पाक क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे थोरे अमलनि सां राज़ी थी वेंदो। जिन खे अलाह पाक पैसो ॾिनो आहे, माल ॾिनो, दौलत ॾिनी,
त अलाह पाक उन्हनि खे सुठे राह में ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, आख़िरत जे पुछाणे मां हिसाब किताब मां असां खां दरगुज़र फ़रमाए, असांखे माफ़ी अता फ़रमाए। असां गुनाहगार आहियूं। मुंहिंजो अगरि हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।